रोहड़ी बाईपास ते GDA पारां ॿियों भेरो चूंडुनि जे हवाले सां पावर शो कयो वियो। पहिरें भेरे थियल जलसे में त GDA ऐं इतिहादियुनि जा उम्मीदवार अञा साम्हूं न आया हुआ, पर हिन भेरे GDA पंहिंजे उम्मीदवारनि ऐं इतिहादी उम्मीदवारनि खे आवाम आॾो आंदो। रोहड़ी बाईपास ते थियल हिन जलसे जा समूरा इंतज़ाम PS 23 सालेपट ते GDA उम्मीदवार मोहम्मद अली शेख ऐं संदसि भाउ ज़िला काउंसिल तां मुस्तफ़ी चेयरमैन मोहम्मद असलम शेख पारां कया विया हुआ। सखर, घोटकी ऐं भरपासे खां GDA में शामिल पार्टी जे हज़ारें कारकुननि ऐं हुर जमात जे माण्हुनि शिरकत कई, जॾहिं त PP खे छॾे GDA में शामिल थियल ज़िलाई काउंसिल जे चेयरमैन मोहम्मद असलम शेख जलसे जी शुरूआति हक़ सच जा नारा भेज पगारा जे नारनि सां कराई। हक सच्चा नारा, भेज पगारा, हक सच्चा नारा, भेज पगारा, छाती पीट पीट सच्चा नारा, भेज पगारा, भेज पगारा। जॾहिं त जलसे खे GDA जे PS 23 सालेपट जे उम्मीदवार मोहम्मद अली शेख, शफ़क़त शाह, गौस बख्श खान महर, नुसरत सैर अब्बासी ऐं ॿियनि पिणु ख़िताब कयो। असां पीर साईं जन जे काफ़िले में उन्हनि जी दुआ सां इन काफ़िले खे वठी हलूं था। इंशाअल्लाह पीर साईं जी दुआ सां हे जेके आहिनि से सितारा उन्हनि जा चमकंदा ऐं बेट बि उन्हनि जे दुआउनि सां इंशाअल्लाह कामयाबु थींदी। मां वरी बि साईं जन खे ख़ुशि आमदीद थो चवां, उन्हनि जा तमामु घणा थोरत आऊं भेज पगार। GDA जे जलसे खे फंक्शनल लीग जे अॻुवाण पीर सदरुद्दीन शाह ख़िताब कंदे PP क़यादत ते सख़्त तनक़ीद कई ऐं चयो त अवाम 25 जुलाई खां अॻु ई GDA जे हक़ में फ़ैसिलो ॾेई छॾियो आहे। जलसे जे शुरू खां आख़िर ताईं भेज पगारा जा ज़ोरदार नारा गूंजंदा रहिया, जॾहिं त GDA जे प्लेटफॉर्म तां हिक ई वक़्तु 3 सीटुनि तां चूंडूं विढ़ंदड़ अॻुवाण सरदार अली गौर ख़ान महर पंहिंजे ख़िताब दौरान मुख़्तलिफ़ ज़िलनि में GDA ऐं इतिहादी उम्मीदवारनि जे नालनि जो ऐलान कंदे वोट जी अपील कई। मां पनवाकिल मों अली गौर ख़ान महर, रोहड़ी मों PS ते मोहम्मद अली शेख साहब आहिनि, सैयद शफ़क़त शाह आहिनि, सखर मों PS 24 ते सैयद ताहिर शाह साहब आहिनि, 206 ते NA ते नेशनल असेंबली ते मुबीन जदोई साहब आहिनि, NA 207 ते घोटकी डिस्ट्रिक्ट में PTI जे तरफ़ां उबोड़े में शहरियार ख़ान शर आहिनि, PS 19 और 20 ते मां बीठो आहियां अली गौर ख़ान महर, NA 205 ते अली उमर ख़ान आहिनि, शिकारपुर में NA 199 ते गौस बख्श खान महर आहिनि, PS 7 ते आगा तैमूर ख़ान आहिनि, PS 8 ते शहरियार ख़ान महर आहिनि और मुज़फ़र अली इस्राई साहब आहिनि। रोहड़ी बाईपास ते थियल GDA जे पावर शो में PTI जे उम्मीदवारनि ताहिर हुसैन शाह, मुबीन जतोई, शहरियार शर ऐं ॿियनि पिणु शिरकत कई, जॾहिं त PP जे मक़ामी अॻुवाणनि काशिफ़ काज़ी, मुखी मिल्की मल, गागन दास ऐं ॿियनि पिणु GDA में शमूलियत जो ऐलान कयो। जलसे खे हुरनि जे रूहानी पेशवा पीर साहब पागारे ख़िताब कंदे चयो त हिन भेरे GDA जी हुकूमत ठहंदी, का बि नौकरी विकिरो न थींदी। अपनी बीवी के कातिल तुम नहीं बता सके, बिलावल साहब अपनी वालदा का कातिल नहीं ढूंढ सका, तो अवाम को क्या देगा? इंशाअल्लाह ताला जब GDA की हुकूमत आएगी, आप यकीन करें कि न भंगी की सुई पर भी नौकरी बिकेगी। अगर पानी हमारी ज़मीनों पर होगा तो एक गरीब की ज़मीन पे भी होगा। जो कैंडिडेट अनाउंस किए हैं उसमें PTI के भी हैं हमारे साथ, हम PTI की भी सपोर्ट कर रहे हैं, PTI हमें सपोर्ट कर रही है। हम लोग मिलकर इंशाअल्लाह हुकूमत बनाएंगे, और जब मिलकर हुकूमत बनाएंगे तो मैं समझता हूँ गलती से साईं कहीं चीफ मिनिस्टर नहीं बन जाए, मुझे ये भी डर है। GDA जलसे में हक़ सच जा नारा, भेज पगारा समेत चूंडुनि जे हवाले सां तयारु थियल कलाम पिणु हलंदा रहिया। कैमरामैन सईद बयो सां गॾु जान मोहम्मद महर, KTN न्यूज़, सखर।